हिते अव्हांखे अहम ऐं ताज़ा तरीन ख़बर ॾींदा हलूं त 1 साल अॻु सकरन जे मेहरापुर रोड तां बेवा मुसम्मात हुस्ना चौहान जे घर मां नामालूम हथियार बंदन घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते 15 तोला सोन ऐं रोक रक़म डॉलर यूरो रियाल ऐं पाकिस्तानी करंसी समेत करोड़े रुपयनि जी फुर कई हुई। वाक़े बाद सकरण पुलिस मुसलसल कोशिश कंदी रही पर ताज़ो सकरण बदिली थी आयल DSP इसरार अहमद बिरोही ऐं SHO सकरण सनाउल्ला पंवर जी ॾींहीं राति महिनत सां धाड़ेल जा 2 मुख्य जवाबदार अहमद यूसुफ चौहान ऐं सचल उर्फ सच्चू चौहान खे गिरफ़्तार करे सख़्तु पुछागाछा कई, जंहिं ते जवाबदारनि ॾोह जो एतराफ़ करण बाद फुर कयल 15 तोला सोन सकरण पुलिस खे वापसि कयो, जेको SSP शहीद बेनज़ीराबाद महज़ूर अली गोरी बेहवा औरत मुसम्मात हुस्ना चौहान ऐं संदसि पुट सिकंदर चौहान हवाले कयो, जंहिं ते ॿिन्ही माउ पुट SSP नवाब शाह DSP सकरण ऐं SHO सकरण खे मुबारकुनि जा हार पाराए खेनि दुआउनि जा तोहफ़ा पेश कया। इन मौक़े ते SSP शहीद बेनज़ीराबाद महज़ूर अली DSP सकरण ऐं SHO सकरण खे शाबाशी ॾींदे चयो त ॾोह कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। ॾोहारियुनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाइण लाइ हर मुमकिन कोशिश करणी पवंदी। होॾां मुख्य जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं 15 तोला सोन मिलण बाद बाक़ी रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जी करंसी हथ करण जी कोशिश कई पई वञे। यादि रहे त बेवा मुसम्मात हुस्ना जा पुट अरब अमारात में रोज़गार कंदा आहिनि, जेके वाक़े वारे ॾींहुं समूरा मुल्क खां ॿाहिरि हुआ, जॾहिं त संदसि हिकु परिणियल धीअ पंहिंजे मुड़ुस असगर चौहान समेत वटि तरसियल हुई।